कल्चरल फॉर्म कराची डिवीज़न पारां अवामी प्रेस क्लब मलीर में नामियार शायर मुफ़क्कर ऐं इल्मी शख्सियत अब्दुल हकीम अशर जी 8 वर्सी वॾी अक़ीदत सां मल्हाई वई। तक़रीब में इल्म अदब ऐं समाजी हलक़नि सां वास्तो रखंदड़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। अब्दुल हकीम अशर जा फ़र्ज़ंद राशिद लखमे चयो त हू न सिर्फ़ु मुंहिंजा वालिद पर समाज लाइ उस्ताद ऐं सचो रहनुमा हुआ जिन पंहिंजी ज़िंदगी इल्म शऊर ऐं इंसानी जी ख़िदमत लाइ वक़्फ़ कई। सादिक लाखो चयो त अरशद जहिड़ियूं शख़्सियतूं सदी में पैदा थींदियूं आहिनि ऐं हुनजो फ़िक्र सिंधी समाज के सोचण ऐं सच ॻोल्हण जी हौसला अफ़ज़ाई कंदो रहे। रहमत पीरज़ादो, शाह महमूद पीरज़ादो, गफ़ूर शाह, इरफ़ान ख़लील चांद जो ख़िताब में अब्दुल हकीम अशर जे इल्म अख़लाक़ी क़दरनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ते अबूर खे साराहियो। असगर बाग़ी खेसि सिंध जो सकरात करार ॾिनो ऐं छो त संदसि फ़िक्री सवाल ज़हननि खे रोशन कंदा हुया। आख़िर में सजाद अली शाह चयो त अहिड़ियूं तक़रीबूं सिंध जे फ़िक्री इल्मी विरसे खे ज़िंदा रखण लाइ आहिनि। और शुक्रगुज़ार आहियां सिंधी असर कल्चरल फोरम जे दोस्तनि जो, सादिक लाखो ऐं ॿियनि जो। कॉन्सेप्ट ऑफ लाइफ किथां न किथां वठणो त तव्हां इल्हामी फ़िक्र मां वठो या तव्हां साइंसी फ़िक्र मां वठो, उहे ॿई इन ॻाल्हि में मुतफ़िक़ आहिनि त रस्ता ॿ आहिनि, हिज़्ब ॿ आहिनि, समुंड ॿ आहिनि। तव्हांजे अंदर में ॿ समुंड था हलनि, हिकिड़े में मोती ऐं मरजान ताईं पंहिंजे मक़सद ताईं पंहिंजे मतिलब ताईं सोचींदा आहिनि, पर हिन दुनिया में बेदार रूह, रोशन ज़मीर, अर्दा माण्हू, इनकलाबी ऐं सचा माण्हू बि मौजूदु आहिनि। जेतोणीकि उहे अटे में लूण जे बराबरि आहिनि, पर उहे आहिनि। मौत उन जी ज़िंदगीअ जो इख़्तिताम हूंदो आहे। अर्दनि, इनकलाबी ऐं सचनि माण्हुनि जी ज़िंदगी मौत खां पोइ शुरू थींदी आहे। मरण अॻे जे मुआ से मरी थियनि न मात, हूंदासीं ही हयात मरण अॻे जे मुआ। सो ज़िंदगी शुरू करण जे लाइ मरण खां अॻे मरणो पवंदो आहे। साईं अब्दुल हकीम अशर जी ॻाल्हि कयां त दिलि चाहे थी त उन जा ॿ टे इक़्तिबास तव्हांखे ॿुधायां त हुन कीअं पंहिंजे हां मां ॻाल्हि कढी आहे, पंहिंजे अंदर खे उथियो आहे ऐं उन दौर में जंहिं दौर में सच लिखणु, सच चवणु, सच ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो